शदादपुर ॻोठ दीन मोहम्मद उनड़ में कबूतरबाज़ीअ तां कोली बिरादरीअ जे नौजवान में झेड़ो थियण जे नतीजे में कुहाड़ी लॻण सबबि ज़ख़्मी थींदड़ कांची कोली ज़ख़्मनि जा सूर न सहंदे हैदराबाद जे इस्पताल में फ़ौत थी वियो। होॾां संदसि वारसनि पारां लाश रखी टंडो अदम शदादपुर रोड ब्लॉक करे ट्रैफ़िक मुअतल करे छॾी। नौजवान जे पीउ चेतन कोहलीअ ॿुधायो त मुंहिंजे पुट खे कबूतरनि जी मामूली ॻाल्हि तां कुहाड़ी हंई क़तल कयो वियो आहे। बाअसर असद उनड़ मुलवस जवाबदार हरचंद शंकर जानू वारनि खे पकड़ण नथो ॾिए ऐं पुठभराई करे रहियो आहे। होॾां टंडो अदम तहलका पुलिस मूजिबि वाक़िए जो केस दाख़िल करे जानू ऐं शंकर खे गिरफ़्तार कयो वियो आहे। वधीक कार्रवाई जारी आहे।